हींअर PTLF जी ऑफिस में दादू टाउन जी ऑफिस में मौजूदु आहियूं ऐं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जेको पूरी सिंध जे मुलाज़िमनि जो जुड़ियो आहे, जेको पेंशन जे लाइ सिंध गवर्नमेंट जेको कारो कानून कढियो आहे उन जे ख़िलाफ़ सॼी सिंध जा मुलाज़िम 25 तारीख़ सूमर जे ॾींहुं सरापा एहतिजाज थींदा। अॼु असां PTLF जे सदर साईं इनायत अली जमाली खां पुछंदासीं त दादू टाउन जे उस्तादनि जे बाबति छा आहे राय आहे, यानी अलायंस बाबति छा आहे राय आहे। जी सही। असीं PTLF दादू टाउन जे समूरनि मेल फीमेल स्कूलनि जे हेडमास्टर साहिबान ऐं उस्तादनि खे गुज़ारिश था कयूं त हीउ जेको सिंध हुकूमत जो फ़ैसिलो जेको हिकिड़ो मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलो आहे, जंहिंसां मुलाज़िमनि जी मुआशी सघ एतिरी त घटिजी वेंदी जो मुलाज़िम जॾहिं रिटायर थींदो त हू पंहिंजे बचनि जे लाइ कुझु बि करे न सघंदो। हीउ जेको मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलो आहे, इन जे ख़िलाफ़ सिंध जा समूरा अदारनि जे अंदरि कमु कंदड़ जेके सिंध सरकार जा मुलाज़िम आहिनि, उन्हनि सी अलायंस जे प्लेटफार्म तां हिकु जदोजहद जो आगाज़ कयो आहे, जंहिंजे पहिरें मरहले में 25 तारीख़ बरोज़ सूमर ते तालाबंदी जो ऐलान कियो आहे। असीं पंहिंजे उस्तादनि खे गुज़ारिश था कयूं त तव्हां पंहिंजे स्कूलनि में अचो ऐं अची उते हाज़िरी भरियो। ॿारनि जी तालीम बंदि रहंदी, उन्हनि जे क्लासनि खे ताला लॻंदा ऐं तव्हां सभु को उस्ताद गॾिजी पंहिंजे पंहिंजे स्कूल में मुज़ाहिरो करे कारा झंडा खणी तव्हां फेसबुक ऐं व्हाट्सअप ते पोस्टूं रखो। हीअ जदोजहद का हिकु ॾींहं जी जदोजहद न आहे। इन जदोजहदनि में केतिरो टाइम लॻी सघे थो, छो जो हींअर सिंध सरकार जेकी वर्ल्ड बैंक जी ग़ुलामी हेठि मुलाज़िम दुश्मन फ़ैसिला कया आहिनि, उन्हनि जे लाइ मुसलसल जदोजहद हलंदी एसी ताईं हले, जेसी ताईं के इन्हनि में तरमीम नथी थिए ऐं मुलाज़िम दोस्त फ़ैसिला नथा थियनि। हिकु चकर वरी बि दादू टाउन जे हेड साहिबान उस्तादनि खे अपील त हिन फ़ैसिलनि ते अमल कयो ताकी ॿधी इतिहाद सां गवर्नमेंट खां पंहिंजा हक़ वठी सघे।